नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान जो क़ाइमु थियल 20 सदी जो हिकु वॾो मौजज़ो आहे। अॼु असां सियासी मुआशी अदम इस्तिकाम खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असांखे पंहिंजे सफ़नि में इतिहाद पैदा करणो आहे। पाकिस्तान जो मुक़दर अज़ीम कामयाबियूं हासिल करणु आहे। वज़ीर-ए-आज़म जो चवणु हो त 23 मार्च 1940 ते बरे सगीर जे मुसलमाननि अलॻि वतन जी करारदाद मंज़ूर कई हुई। पाकिस्तान जो क़याम 20 सदी जो हिकु मौजज़ो आहे। मुआशी अदम इस्तिकाम जो बि सबबु सियासी अफ़रा-तफ़री आहे। मुश्किलातुनि बावजूदि अॻिते वधी रहिया आहियूं। सदर आरिफ अली चयो त चैलेंजिस बावजूदि पाकिस्तान शानदार कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। यौम पाकिस्तान जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में सदर चयो त असांखे कानून जी हुक्मरानी ऐं जमहूरियत जी मज़बूती लाइ कमु करणो पवंदो। ॿिए पासे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क जो 22 करोड़ अवाम नफ़रत, कूड़ ऐं विरहाङे वारी सियासत खे ख़तमु करण लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान जो अवाम आईन ऐं पार्लियामेंट जी बालादस्ती ऐं जमहूरियत जी इस्तिकाम लाइ पुरज़म आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान हिकु मिसाली जमहूरी जदोजहद ऐं वोट जी ताक़त सां वजूद में आयो। बिलावल भुट्टो ज़रदारी यौम पाकिस्तान जे मौक़े ते क़ौम खे वाधायूं बि ॾिनियूं।